इते अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया ठटे मां जिते बघाण में डॉक्टर दौलत राम ते तशद्दुद जी वीडियो वायरल थी वई। एसएसपी ठटे नोटिस वठी छॾियो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी जी भी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ठटे में बघाण में डॉक्टर दौलत राम ते तशद्दुद जी वीडियो वायरल थी वई आहे। एसएसपी ठटे मामले जो नोटिस वठी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। ठटे में बघाण में डॉक्टर ते तशद्दुद जी वीडियो वायरल थी आहे। एसएसपी मामले जो नोटिस वठी जवाबदार जी गिरफ़्तारी जो हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ठट्टो में बघाण में डॉक्टर ते तशद्दुद जी वीडियो वायरल थी वई। एसएसपी मामले जो नोटिस वरितो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी जी हिदायत कई आहे। ठट्टे में बघाण में डॉक्टर ते तशद्दुद जी वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी मामले जो नोटिस वरितो। जवाबदार जी गिरफ़्तारी जी हिदायत कई आहे। तफ़सील मालूम करनासी असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाजी ठटे जे सामूंडी पट्टी बघाण में दीवान डॉक्टर दौलत राम ते वेशाणु तशद्दुद मिन्नतनि इलाजनि बावजूद बदमस्तनि खे तशद्दुद जो निशानो बनायो जेका वीडियो फिल्म वायरल थी आहे। वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी ठटे मामले जो नोटिस फौरी तौर मामले जो नोटिस वठी जवाबदारों खे गिरफ़्तार करण जी हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि। डॉक्टर दौलत राम सां राब्तो करे खेसि यकीन ॾियारी ॾियारी आहे जॾहिं त डिप्टी कमिश्नर ठटे पारां पिणु जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। डॉक्टर दौलत राम जो चवणु आहे त मासूम नियाणी जे वालिदेन खे चयो हो त ॿारड़ीअ खे झटको आहे, तव्हां फौरी तौर हुनखे जना अस्पताल वठी वञो। जेकॾहिं हू ग़रीब हुजण जे करे हुनखे कोन वठी विया, इन करे हू उते रस्ते में फौत थी हुई। जॾहिं त वारसनि पिणु इहो इल्ज़ाम हयो त ग़लति इंजेक्शन लॻण करे असांजी 3 साल मासूम नसीमा धीअ मोलाब साम्हूं डॉक्टर जी ग़फ़लत जे करे फौत थी वई आहे। जॾहिं त पैरामेडिकल स्टाफ पारां पिणु अनवर जाखरे पारां हिकु बयान जारी कयो वियो त डॉक्टर ते तशद्दुद खिलाफ़ डॉक्टर खे तशद्दुद करण जे गिरफ़्तार न कयो। अवां जी महिरबानी रशीद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।